अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवण आहे त ईरान ख़िलाफ़ जंग शुरू करे अमरीका दुनिया ते हिकु एहसान कयो आहे। अहम ख़बर खां वाक़िआ ॻाल्हियूं पिया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवण आहे त ईरान ख़िलाफ़ जंग शुरू करे अमरीका दुनिया ते हिकु एहसान कयो आहे। ईरान ख़िलाफ़ जंग में अमरीका सुठी कारकर्दगी ॾेखारे रहियो आहे। फ्लोरिडा में तक़रीब खे ख़िताब कंदे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवण आहे त 3 ॾींहनि अंदरि ईरान जा 42 बहरी जहाज़ तबाह करे छॾिया आहिनि। डोनाल्ड ट्रंप जो वधीक चवण आहे त अमरीकी हमलनि खां अॻु तेहरान एटमी हथियार हासिल करण जे वेझो पहुची चुको हुयो। कार्रवाई सां ईरान जी फ़ौजी सलाहियतुनि खे वॾो नुक़सानु पहुतो आहे। डोनाल्ड ट्रंप जो वधीक चवण आहे त ईरान विच ओभर ते कब्ज़ो करणु पिए चाहियो। अमरीकी ऐं इसराइली हमलनि खां पोइ पट ते हटण ते मजबूर थियो आहे पुठिते हटण ते मजबूर थियो आहे। अमरीकी सदर जो वधीक चवण आहे त ईरान हाणे केतिरनि ई ॾहाकनि ताईं कमज़ोर रहंदो। संदसि वधीक इलाइक़नि ऐं टोलनि ख़िलाफ़ कार्रवाई ते गौर करे रहिया आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवण आहे त ईरान ख़िलाफ़ जंग शुरू करे अमरीका दुनिया ते हिकु एहसान कयो आहे। ईरान ख़िलाफ़ जंग में अमरीका सुठी कारकर्दगी ॾेखारे रहियो आहे। फ्लोरिडा में तक़रीब खे ख़िताब कंदे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवण आहे त 3 ॾींहनि अंदरि ईरान जा 42 बहरी जहाज़ तबाह करे छॾिया आहिनि। डोनाल्ड ट्रंप जो वधीक चवण आहे त अमरीकी हमलनि खां अॻु तेहरान एटमी हथियार हासिल करण जे वेझो पहुची चुको हुयो। कार्रवाई सां ईरान जी फ़ौजी सलाहियतुनि खे वॾो नुक़सानु पहुतो आहे। डोनाल्ड ट्रंप जो वधीक चवण आहे त ईरान विच ओभर ते कब्ज़ो करणु पिए चाहियो। अमरीकी इसराइली हमलनि खां पोइ पुठिते हटण ते मजबूर थियो। अमरीकी सदर जो वधीक चवण आहे त ईरान हाणे केतिरनि ई ॾहाकनि ताईं कमज़ोर रहंदो। संदसि वधीक इलाइक़नि ऐं टोलनि ख़िलाफ़ कार्रवाई ते गौर करे रहिया आहिनि।